पंज गाड़ा भर काढ़े सामान खड़ी पैगाम न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। हींअर ख़बर शामिल कंदासीं लालू रैंक खां मोहम्मद कुनल चांडियो जी रिपोर्ट मूजिब लालू रैंक जो यूटिलिटी स्टोर मिस्किन माण्हुनि लाइ बेलाभ बणियल। यूटिलिटी स्टोर ते आयल ईद पैकेज जो सामान मिस्किन माण्हुनि ऐं शहरनि बजाए इलाइक़े जे बाअसर सियासी बोतारनि ऐं दुकानदारनि ते विकिरो कयो पियो वञे। मिस्किन माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ सस्ते अघ वारे आयल सामान गॾ गाॾियुनि ज़रिए दुकाननि ऐं इलाइक़े जे सियासी माण्हुनि जी ओताक ते पहुचाइण जो वीडियो सोशल मीडिया ते पिणु वायरल थी वियो आहे। अहिड़ो वीडियो जे वायरल थियण बाद शहरनि सियासी समाजी धुरियुनि ऐं शहरनि में ताव पकड़िजी वियो आहे। उन्हनि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त लालू रैंक यूटिलिटी स्टोर ते आयल सामान शहरनि मिस्किन माण्हुनि खे विकिरो करण बजाए दुकानदारनि बाअसरनि खे विकिरो कंदड़ स्टोर इंचार्ज खे हटाए कंहिं पोरियत ऐं इंसान दोस्त माण्हू खे इंचार्ज मुक़ररु कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।